सुबुह लॻे ॻोठ इलाही बख़्शुनर जे प्रेमी जुड़े कायनात थी अनवर अली उमरानी वेठल जाम शोरो पंहिंजे प्रेमी मुड़ुस जबार अली नारे जो सां गॾु मीडिया वारनि अॻियां एहतजाज कयो। नारी कायनात उमरानी दाहींदे चयो त मुंहिंजा वारिस लालची क़िस्म जा आहिनि जिन मूंखे ज़बरदस्ती ॿिए परिणाइण पे चाहियो। मां वठी पंहिंजे प्रेमी मुड़ुस जबार नारे जो सां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शरीयत मूजिब जस्टिस ऑफ पीस खैरपुर जी अदालत में हिकु अॻु पसंद जो परणो कयो ऐं तहफ़ुज़ लाइ सेशन जज खैरपुर जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई, जिते मुंहिंजा वारिस न आया। मुंहिंजा वारिस पीउ अनवर अली उमरानी, भाउ नईम, मामा बख्शल, कलंदर बख्श, हाशिम, रुस्तम आचर, चाचा पीरल, मासड़ वज़ीर अली उमरानी असांजी जान जा दुश्मन बणिजी चुका आहिनि, जेके मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करण जूं साज़िशूं ठाहे रहिया आहिनि। प्रेमी जोड़े IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कदम खणी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची